150 परमानंद को पावे। जो गुरु की शरणी आवे, जो गुरु की शरणी आवे। वो परमानंद सो पावे, सो परमानंद को पावे। गुरु बिन शांत कभी नहीं आवे, ऐसे वेद बतावे। गुरु बिन शांत कभी नहीं आवे, 150 150 ऐसे वेद बतावे। गुरु बिन शांत कभी नहीं आवे, ऐसे वेद बतावे। गुरु बिन शांत कभी नहीं आवे, ऐसे वेद बतावे। चाहे तप जप तीरथ कर ले, चाहे जोग बतावे। आवाज बराबर गाने में तीरथ कर बदनो ले, नहीं। चाहे जोग कमावे। चाहे जप तप तीरथ कर ले, चाहे जोग कमावे। चाहे जप तप तीरथ कर ले, चाहे जोग कमावे। हाँ, जो गुरु की शरणी आवे जावे, गुरु की शरणी जावे। हरे राम परमानंद सो पावे, परमानंद सो पावे। सतगुरु के संग हरदम रह जो, ममता मोह मिटावे। बेस्tra बोलो। सतगुरु के संग हरदम रह जो, ममता मोह मिटावे। सतगुरु संग में हरदम रह जो, ममता मोह मिटावे। सतगुरु के संग हरदम रह जो, ममता मोह मिटावे। सार शब्द का सुमरन कर सो, सार शब्द का सुमरन कर सो, निज स्वरूप समावे। सार शब्द का सुमरन कर सो, निज स्वरूप समावे। जो गुरु की शरणी जावे, जो गुरु की शरणी जावे। जावे। हरे राम वो परमानंद सो पावे, परमानंद सो पावे। सतगुरु साचा ब्रह्म ज्ञानी, संशय भरम नसावे। सतगुरु साचा ब्रह्म ज्ञानी, संशय भरम नसावे। काचे गुरते भरम न भागे, काचे गुरते भरम न भागे। फिर जोनी आवे। काचे गुरते भरम न भागे, फिर योनी आवे। जो गुरु की वाहवा, जो गुरु की शरणी जावे, जो गुरु की शरणी जावे। राम
परमानंद सो पावे, परमानंद सो पावे। कहे त्यों जो पूरन गुर के चरणे ध्यान लगावे, कहते हूँ जो पूरन गुर के चरण ध्यान लगावे। कहे त्यों जो पूरन गुर के चरणे ध्यान लगावे, कहते हूँ जो पूरन गुर के चरण ध्यान लगावे। निज आत्म की लखिया ले सो, निज आत्म की लखिया ले सो, अनुभव ज्योति जगावे, निज आत्म की लखिया ले सो, अनुभव ज्योति जगावे, जगावे जो गुरु की, जो गुरु की शरणी जावे, जो गुरु की शरणी जावे। हरे राम राम परमानंद सो पावे, परमानंद सो पावे, हे परमानंद सो पावे, परमानंद सो पावे। प्रेम साचो श्री राम, श्री राम सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं ऐं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। गुजरात में अॼु वॾे में वॾो ॾींहुं आहे, कमु करण जो ॾींहुं आहे, लाभ पंचम। अॼु के ॾींहं ते बि कमु न करे त कोई लाभ मिले ई न, कमु त माण्हू खे सदाई करिणो पवंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। पर जीअं भई 4-5 ॾींहं के छुटियूं रखी आया, जिन रखियूं रखियूं, अॼु बि कम ते माण्हू न लॻे त उनखे लाभ न थिए। रखियल आहे जेको जंहिं जिते जिते जेको जेको हिसाबु रखियल आहे, कंहिं वीचार सां रखियल आहे। प्रेम सां चओ श्री राम। लाभ पांचमा जीवन में हिकिड़ो वॾे में वॾो लाभ आहे, संतनि महात्माउनि जो संग मिले। तुलसी संत समागम सम न लाभ कछु आन। संतनि जो समागम थिए इन जहिड़ो लाभ दुनिया में थींदो ई न आहे। छाकाणि त माण्हूअ खे कुझु बि मिली सघंदो आहे, सुतदारा और लक्ष्मी, पैसा मिलनि, स्त्री मिले, पुट मिलनि, शान मिले, मान मिले, सभु कुझु मिलंदो आहे। पर संत समागम, हरि कथा, तुलसी, दुर्लभ दोए, इहे 2 शयूं न मिलंदियूं आहिनि। संतनि जो समागम ॾाढो मुश्किल सां मिलंदो आहे, ऐं वरी भॻवान जी दया सां नाम जपण मिली वञे, भॻवान जी कथा मिली वञे। संत समागम ऐं हरि कथा, भॻवान जी कथा मिले, उहा वरी न मिली सघंदी आहे। चवंदा जेको गुरूअ जी शरण में अचे उनखे परम आनंद मिलंदो। महापुरुषनि जे शरण में, भॻवान जी शरण में सदाई आनंद आहे। हाणे कोई चवे त भई मूंखे आनंद मिले ऐं गुरूअ खां सवाइ मिले त न मिली सघंदो आहे। सम्झण जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। हिकिड़ी कोर्ट हुई, उन कोर्ट जे ॿाहिरि हिकिड़ो सूरदास बीठो हो। उनखे सम्झो भई 11 नंबर कोर्ट में वञिणो हो। कोर्टूं अलॻि अलॻि नंबर थींदा आहिनि, त उनखे सॾो 11 नंबर कोर्ट। चई हाणे सवेर वञा, कंहिंखां पुछां, सूरदास माण्हू आहियां, हेॾा वॾा भिटकी वञा, कंहिंखां पुछणो करिणो पए, वञी पहुचां थो। कोर्ट में आयो करी, कंहिंखां पुछे भई 11 नंबर कोर्ट आहे न, कहिड़े पासे आहे? त चए थोरो हेॾां वञ। वरी हेॾां वञी कंहिंजे कोर्ट, अड़े यार तूं पोइ त छॾियां, थोरो हेॾां वञ।
वरी वियो वरी अरे यार हेॾा न वरी हेॾा वञ चई यार सभु हेॾा पिया चवनि हेॾा वञ हेॾा वञ हेॾा वञ चकर पियो लॻायां थोरी देरि बीह रहियो केरु लंघे पियो चई भाऊ हिते बीह जा बीठो केरु आई चई यार मां वकील आहियां अच्छा मूंखे 11 नंबर कोर्ट में वञिणो आहे मूंखे पहुचाए चई आउं वकील बिना फीअ जे कमु कंदो ई न आहियां रुपयो ॾे त तोखे पहुचायां रुपयो ॾे त तोखे पहुचायां चई यार हाणे मां बि 8 ॾह हेॾा धिका खाधा आहिनि पहुची कोन थो सघां रुपयो वञी खॾे तरे पए ॾियांसि थो रुपयो कढी ॾिनईसि ऐं चई हाणे पहुचाए चई हाणे हिते जिते बीठो आहीं न हिते ई बीठो हुजां न हेॾां वञिजां न हेॾां वञिजां कहिड़े पासे बि वञां इहे साम्हूं 11 नंबर कोर्ट अथई इहो पाण ई हिते तोखे दरबार सॾु कंदई भई फलाणो सॾु थिए हिते ई बीह करे सॾु कंदो हीउ दरवाज़ो अथई जिते तूं बीठो आहीं केॾा हेॾा वॾा वञ न हिते बीह रहो पाण ई सॾु थींदई 11 नंबर कोर्ट इहा ई अथई चई रुपयो वापसि ॾे चई रुपयो छो ॾी वापसि भाई चई तूं मूंखे पहुचाई थोरी अरे चई मां तोखे पहुचाइण जो रुपयो कोन वरितो आहे तूं वरी कंहिंजे चवण सां हेॾा वञी आहे हेॾा तुंहिंजो भिटकण बंदि थियो इन लाइ रुपयो वरितो अथमई हाणे हिते ई बीठो हुजां पकी निशानी अथई इहो ई 11 नंबर कोर्ट अथई जंहिं तोखां रुपयो वठां न हा चवई हा भई हिते बि त ईअं तूं वरी बीह कोन हा हाणे बीठो आहीं इहा ई जॻह पकी अथई तुंहिंजो भिटकण बंदि थियो रुपयो इन लाइ वरितो रुपयो वापसि कोन थो ॾे मां हलां थो तूं हिते बीठो हुज हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे सम्झण जी ॻाल्हि आहे कथा ईअं ठाहिबी आहे पर कंहिंखे माण्हू खे सम्झ में अचे गुरूअ खां सवाइ कोई चए त भई मूंखे शांती मिले त वेद चए थो न मिलंदी छाकाणि शांतीअ खे हासिलु करे बि सम्झंदो ई कोन अलाए शांती आहे अलाए न आहे शांतीअ खे अशांती सम्झंदो अशांतीअ खे शांती सम्झो पको विश्वास थिए इन लाइ गुरू करिणो ई पए प्रेम सां चओ श्री राम चई पोइ शांतीअ जे वास्ते ॿियो कोई साधन करे चई भई ॿिए कंहिं जॾहिं शांतीअ सां ई शांती मिलंदी आहे ॿिए साधन जी दौड़ त कहिड़ी आहे चाहे जप तप तीर्थ कर ले चाहे जोग कमावे जप करे तप करे तीर्थ करे जोग करे साधनाऊं करे शांती न मिलंदी शांती करे वे शांती मिलंदी छा चए ॻाल्हि सम्झ में ईंदी ॾुखी आहे मूंखे ई कोन सम्झ में आहे अॼुकल्ह चुप करे विया शांती थिए हा थी वेंदी आहे पर मूंखे चुप ईंदी कोन्हे साईं टेऊंराम साहिब पंहिंजे ग्रंथ में सही सदी तरह ॻाल्हि खे शांत चहो तो शांती करो चई पोइ जप कयां चई यार तोखे मां छा चयो शांती खपई की ॿियो कुझु गोड़ खपई चई शांती खपई शांती करे वे ॻाल्हि ख़तमु पर इहा ॻाल्हि केरु सम्झंदो न आहे हेॾो चवण खां पोइ बि तव्हां सम्झो न सम्झो चई साईं पोइ थोरो त ॿियो कुझु कयो हा भई शांती कंहिंखे वणंदी आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव माण्हू केतिरा बि साधन करे उनखे शांती ईअं न मिलंदी छो चयल आहे भई संतनि जे समागम में ई वॾो लाभ मिलंदो आहे चई हिते ई शांती मिलंदी आहे ॿी जॻह ते शांती माण्हू खे परम आनंद या शांती न मिली सघंदी उहो संत तोखे पको ॿुधाईंदा भई तूं चुप करे वे शांती करे वे कीअं कर छा कर ॿुधाईंदा सतगुर के संग रह हरदम रहजो ममता मोह मिटावे जो गुरूअ जे संग में रही करे ममता ऐं मोह खे छॾे ॾे न असां पाण वरी ममता मोह ज्यादा उनजो साधन घुरंदा आहियूं भई अहिड़ी शइ कृपा करे ॾियो जंहिंमें मुंहिंजी ममता वधे
भाई पुट ॾियो, धन ॾियो, धंधो धोड़ी ॾियो, मकान ॾियो, दुकान ॾियो, संसार जो शान मान ॾियो, जंहिंमें मुंहिंजी लोभ बि वधे, मोह बि वधे, अभिमान बि वधे, क्रोध बि वधे, अहिड़ो कमु कयो। शांती छा कबी? चई भाई शांती जेका आहे न उहा वॾी उत्तम शइ आहे, आनंद वारी आहे, ऐं इहा गुरूअ जी शरण खां सवाइ ॿिए हंधि न मिलंदई। संतनि महात्माउनि जे संग में, साध संगत में सतगुरु मिलंदो, शांती मिलंदई। तूं शांती करे ममता मोह खे थोरो मिड़ई, संसार खां मिड़ई थोरो घणो किनारो कर, विच ते हलण जी कोशिशि कंदे त बाबा तकलीफ़ में ईंदे। प्रेम सां चओ श्री राम। हिकिड़ी माखीअ जी मख हुई, उनखे दिलि थी पई त आऊं जेकर इहा शहद, मध, माखी, हनी माखां। दिलि त हर कंहिंजी थींदी आहे, भई माखी मिले त बाक़ी छा खपे। सतनाम साखी, खाओ मखण, खाओ मखण। माखी खाइण त माखीअ जी मख जी दिलि थी पई। चई हाणे खां। ॾिठई त थाल भरियो पियो आहे। हाणे वीचारीअ खे कुझु सम्झ पई कोन। चई हेॾो थाल भरियल आहे, इहा माखी मूंखे ई खाइणी आहे। छा कयईं, सिधो अची थाल जे विच ते वेही रही, ईअं सेंटर में। वेहण सां छा थी वियो भाई, उन जा पर माखीअ में चंबड़ी विया, उते फतकी फतकी मरी वई। माखीअ में पहुची बि माखी न खाधई। छा चयमि, अरे ॿी माखीअ जी मखी उन जी दिलि थी। पोइ छा कयईं, थोरो किनारे खां अची वेठी, थाल हो, थाल जे कने ते वेठी, ऐं धीरे धीरे खाईंदी 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 सॼो थाल खाई वई। तव्हांखे लॻंदो भई हिकिड़ी माखीअ जी मूंखे हेतिरी, सॼो थाल भरियल हेॾो कीअं खाईंदी। पर भाई भॻवान कोई कुदरत आहे, ठाही बि उहा आहे, ठाहींदी बि उहा आहे, खाईंदी बि उहा आहे। खाई कीअं सघी, जो हुन किनारे खां वेठो। तीअं भाई जंहिंखे संसार में भाई संसार जा पदार्थ बि खपनि, शांती बि खपे, आनंद बि खपे, मौज बि खपे, सभु कुझु खपे। बाबा खपे त मिलंदो, पर थोरो किनारे खां त थी वेह न। तूं वरी पोइ विच ते अची वेहंदे त पोइ तकलीफ़ थी पवंदई। प्रेम सां चओ श्री राम। सतगुर के संग हरदम रहजो, ममता मोह मिटावे। ममता मोह खे छॾे करे गुरूअ जे संग में रहे, किनारे खां वेही सार शब्द का सुमरन कर सो निज स्वरूप समावे। उहो सार शब्द जेको गुरू ॾींदो आहे, उन जो वेही नाम जपींदे 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 पार पहुची वेंदो आहे, आनंद अची वेंदो आहे, मिली वेंदो आहे। चई पर इहा ॻाल्हि कोई हर को गुरू न ॿुधाईंदो आहे। सतगुरु साचा ब्रह्म ज्ञानी संशय भरम न थावे, संसार भरम तुंहिंजा नास कंदो। चवंदो बाबा किनारे ते रहणु सुठो अथई, विच में मरजा न। छा चयमि, मतां वरी विच ते मरी वञी टपो विच ते न रहिजां। किनारे खां सुठो अथई, किनारे खां रही पओ, पर काचे गुर ते भरम न भागे। चई बाबा घणी महिनत कंदे त घणो फल मिलंदई, थोरी कंदे। अरे महिनत बि किनारे खां कर न बाबा। हर को ॻाल्हि इहा किनारे वारी चई कोन सघंदो आहे। जेको माण्हू किनारे जी ॻाल्हि चए त किनारे ते हलंदो त माण्हू खे तकलीफ़ कॾहिं बि न ईंदी आहे। ॿेड़ी विच ते हले त पार पवंदी आहे, कि किनारे ते हले त पार पवंदी आहे। भाई ॿुधायो, ॿेड़ी किनारे सां हली करे पार पहुचंदी आहे या विच ते हली करे पार पहुचंदी आहे? किनारे सां ई हलणो पवंदो आहे। उन रस्तो ठहियलु आहे, पंहिंजी लेवल में हलंदी आहे। किनारो किनारो हली ॾिसंदे जिते आया उन पासे खां ईअं, भले हुन पार बि वञिणो हुजे तॾहिं बि विच खां जेतिरो थी किनारे किनारे थी उन जॻह तां पार थींदी। प्रेम सां चओ श्री राम। ईअं जितां किथां विच ते घुसी न वेंदी आहे। मां पियो वञा चित्रकूट में, प्रेम सां चओ श्री राम। चई त ॿेड़ीअ में घुमी अचूं। मुंहिंजो हलो, ॿेड़ीअ में वियासीं। ॿेड़ीअ में साईं नदी, पोइ पाणी घणो कोन हो, थोरो पाणी हो। विच ते वरी पाणीअ विच में ॿूटा ॿूटा सभु निकिरी आया। मां चयो यार ही ॿूटा ॿूटा, पोइ हिन पासे खां हलो न। चई साईं ॿेड़ी हिन हुन पासे न, जेको रस्तो आहे उतां ई हलंदी। मुंहिंजो रस्तो त पाणी आहे न, केॾां बि हल। चई ईअं कीअं थी सघंदो आहे? हितां हलंदी वरी ईअं परी हुन जॻह तां उते मोड़ंदासीं, हिते विच ते मोड़ंदासीं, अटकी पवंदी। पोइ वरी विच ते हली लाहे वरी वापसि तव्हांखे पंधु अचिणो पवंदो, गाॾी अटकी पवंदी।
उन जे लाइ उहो रस्तो ठहियलु आहे त किनारे सां हले। सतगुरु साचा ब्रह्म ज्ञानी संसार भरम न सावे, काचे गुर ते भरम न भागे, फिर जोनी आवे। वरी वरी जनम मरण जे चकर में लॻो ई पियो हूंदो। इन करे बाबा जेतिरो थी सघे गुरूअ खां ज्ञान वठी करे किनारे सां हलबो त आनंद थी पवंदो। कहे टेऊं जो पूरन गुर खे चरने ध्यानु लॻावे। जेको गुरू भले हेॾो सारो वॾो हुजे, तोखे ध्यानु चरणनि में करिणो आहे, छा चयऊं? न, मथे ते ध्यानु कयो, हा न, उन जी दिलि में ध्यानु कयो। किथे बि न करिणो आहे, गुरूअ जे चरणनि जो ध्यानु करिणो आहे। वंदऊं गुरुपद नख मणि ज्योति, सुमरत दिव्य दृष्टि हीअ होती। रामायण में तुलसीदास लिखियो आहे, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। चई मां गुरूअ जे चरण कमलनि जे जेको नह आहे, नह जे विच में जेको चमक निकिरे थी, उन चमक वारी उन ज्योतीअ जो ध्यानु कयां थो। गुरूअ जो न, गुरूअ जे चरणनि जो न। चरणनि में बि साॼे पेर जो बि न, उन में बि आंगूठे जो बि न, आंगूठे में नह जो बि न, नह जे विच सेंटर जो न, उन जी चमक जो। केतिरो किनारे ते पहुची वियासीं, फटाफट किनारो आहे। कोई माण्हू खे विच में मरणो न आहे किथे बि। जेको उन जो ध्यानु करे थो, सुमरत दिव्य दृष्टि हीअ होती, दिलि में दिव्य दृष्टि पैदा थींदी आहे। जेको उन ज्योतीअ जो ध्यानु कंदो आहे, चमक जो ध्यानु कंदो आहे। चई हा मूंखे त हीअं करिणो आहे, चई बाबा जीअं खपई तीअं कर। इहा ॻाल्हि आहे न, इन करे तूं गुरूअ जे शरण में अच, तोखे आनंद मिली वेंदई। कीअं चवंदे? ओ सतगुरु मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा। कीअं चवंदे भाई? एतिरो चपक ते अचे न। ओ सतगुरु मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा। मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा। तुंहिंजो रहीम सायो, तुंहिंजो रहीम सायो सिर ते मुंहिंजे सदा। तुंहिंजो रहीम सायो, तुंहिंजो रहीम सायो सिर ते मुंहिंजे सदा। सतगुरु ओ सतगुरु मुंहिंजे तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा। मुंहिंजे तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा। जेसीं ही श्वास आहिनि हलंदी हलाई जा। 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 निभही जीअं अॻे आ तीअं निभाइजा। निभही जीअं अॻे आ तीअं निभाइजा। सतगुरु मुंहिंजे
मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा मुंहिंजी तुंहिंजे दर ते वेनती सदा डबल वॼाए मोथाज न कजाए तूं रोज़ी रसाई जा मोथाज न कजाए तूं रोज़ी रसाई जाए मोथाज न कजाए तूं रोज़ी रसाई जा मोथाज न कजाए तूं रोज़ी रसाई जाए पिंजरे में जैसी पंछी चूड़ो चुगाई जा पिंजरे में जैसी पंछी चूड़ो चुगाए जाए चूड़ो चुगाए जा सतगुरु ओ सतगुरु मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती देही कजाए अरागे काया न खार जा देही कजाए रोगी काया न खार जाए मर्दन में पीड़े मालिक दुख न देखार जाए मर्दन में पीड़े मालिक दुख न देखार जाए दुख न देखार जाए सतगुरु ओ सतगुरु मुंहिंजे तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा मुंहिंजे तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा तुंहिंजो रहीम सायो तुंहिंजो रहीम सायो सिर ते मुंहिंजे सदा तुंहिंजो रहीम सायो सिर ते मुंहिंजे सदा सतगुरु मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा मुंहिंजे तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा जैसी जियारी जग में जस सांझी यार जा जैसी जियारी जग में जस सांझियार जाए जैसी जियारी जग में जस सांझी यार जा जैसी जियारी जग में जस सांझियार जाए परमानंद मान शान सा पत सा गुजार जाए परमानंद मान शान सा पत सा गुजार जाए पत सा गुजार जाए हो सतगुरु सतगुरु मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा मुंहिंजी तुंहिंजे दर ते आहे इहा वेनती सदा तुंहिंजो रहीम सायो तुंहिंजो रहीम सायो तुंहिंजो रहीम सायो तुंहिंजो रहीम सायो सिर ते मुंहिंजे सदा तुंहिंजो रहीम सायो सिर ते मुंहिंजे सदा
वेनती सदा मुझे तुझे दर ते आई है। वेनती सदा मुझे तुझे दर ते आई है। वेनती सदा प्रभु मुझी तुझे दर ते इहा ई वेनती आहे। जीवन में सदाई आनंद रहे, मौज रहे, सुख रहे, शांति रहे, इहो ई हर एक जीव चाहींदो आहे। हर एक जीव जे मन में कहिड़ा बि दुनिया जा पदार्थ हुजनि उन्हनि जी इच्छा न हूंदी आहे, पर उन्हनि सभिनी मां सुख मिले। धन मां सुख मिले, पुत्र मां सुख मिले, परिवार मां सुख मिले, कंहिं पद उहिदे मां सुख मिले, जेका बि ॻाल्हि खपे उन में वरी सुख मिले, शांति मिले। उनजो हिकिड़ो या गुरूअ जी माण्हू शरण में वठंदो आहे, पोइ हर का शइ जेका आहे उन लाइ उहा सुख वारी थी पवंदी आहे, उनखे वरी दुख पोइ न मिली सघंदो आहे। पर जेकर माण्हू भाई गुरूअ जी शरण में न अचे त उनजी ॿेड़ी उहा किनारे सां लॻणु ॾाढी मुश्किल थींदी आहे। ॿेड़ी किनारे सां हले, किनारे सां लॻी हले, किनारे में असांजी भावना थिए त असां किनारे सां हलूं, विच में न फासूं, घणे गह पीअ में न फासूं। इन लाइ बि गुरूअ जी कृपा खपंदी आहे। जे चाहे लगे बेड़ी सागर जे किनारे, 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 सतगुर जी वठ जे ओट जेको पार उकारे, सतगुर जी वठ जे ओट जेको पार उतारे, सतगुर जी वठ जे ओट जेको पार उकारे, सतगुर जी वठ जे ओट जेको पार उतारे, जे चाहे लगे बेड़ी सागर जे किनारे, जे चाहे लगे बेड़ी सागर जे किनारे, सतगुर जी वठ जे ओट जेको पार उकारे, सतगुर जी वठ जे ओट जेको पार उतारे, दरिया दुनिया में थी लहरूं घना लोडा, दरिया दुनिया में थी लहरूं घना लोडा, ही काम क्रोध लोभ मोह अहंकार थी ओडा, ही काम क्रोध लोभ मोह अहंकार थी ओडा, अण तारू जे आही लग तारू जे पनारे, 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 सतगुर जी वठ जे ओट जेको पार उकारे, सतगुर जी वठ जे ओट जेको पार उतारे, जे चाहे लगे बेड़ी सागर जे किनारे, जे चाहे लगे बेड़ी सागर जे किनारे, सतगुर जी वठ जे ओट जेको पार उकारे, सतगुर जी वठ जे ओट जेको पार उतारे। सही सधी ॻाल्हि आहे। माण्हू पाण तारू न हुजे त उन जी काई चिंता न आहे, पर तारूअ जो सहारो वठिबो, तारूअ जे संग में रहिबो त जीवन में आनंद थी पवंदो। जे चाही लगे बेड़ी सागर जे किनारे, चाही त भाई मां किनारे सां थी हलां, त पोइ भाई कंहिं तारूअ खां रस्तो पुछी करे उन जी शरण में अची करे, गुरूअ जे शरण में अची करे उहो किनारे सां लॻी हल। पर थोरी तकलीफ़ किथे ईंदी आहे, जॾहिं कई इहे ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, लहरियूं लोॾा ईंदा आहिनि, पोइ वरी माण्हू किनारो छॾे थोरो वरी पासीरो विच ॾे पासे वेंदो आहे। दुनिया जो हिर्स आहे, दुनिया जो शौक़ु आहे, दुनिया खे माण्हू सच सम्झी करे ऐं हिन दुनिया जे पासे घिड़ी पवंदा आहिनि, पोइ वरी तकलीफ़ थी पवंदी आहे।
गुरू वटि पहुची करे बि वरी गुरूअ खे छॾे वेंदा आहिनि, किनारे ते पहुची करे बि किनारे ते खे छॾे वेंदा आहिनि। हिकिड़े मिंट जी ॻाल्हि आहे, प्रेम सां चओ श्री राम। हिन ॻाल्हि कॾहिं कॾहिं ठहंदी कोन्हे, पर मां किनारे खे छॾण जी ॻाल्हि थो ॿुधायां, कीअं छॾे ॾींदा आहिनि माण्हू, इहो ख़बर ई न पवंदी आहे। राम भॻवानु ॿेड़ीअ में चढ़ियो, सीता बि, वरी उन मलाहनि जो हिकिड़ो राजा हो उहो बि हो, लक्ष्मण बि हो। ॿेड़ीअ में कुल 5 ॼणा हुआ, बराबरि आहे न। हिकिड़ो केवट हो, हिकिड़ो गुह हो, 2, हिकु राम, हिकु सीता, हिकु लक्ष्मण, ईअं न, ॿियो बि कोई हो। ॿेड़ी हलंदी पई हले। पोइ हाणे इहा ॻाल्हि किथे रामायण में या कंहिं अलॻि जॻह ते लिखियलु कोन्हे, ईअं ई मिड़ई संतनि महात्मानि पंहिंजे न सम्झण लाइ ॻाल्हि ठाही आहे। ॿेड़ीअ में चढ़िया, हलंदे हलंदे हुन किनारे ते पहुचण वारा हुआ, त केवट जी मन में अलाए छा आयो, ॿेड़ी किनारे खां खणी वरी विच ॾे पासे करणु लॻो। पुछो केरु कोन्हे, हली आई। वरी हिन पासे किनारो अचणु लॻो त वरी विच ॾे हलणु लॻो, किनारो छॾे हेॾां। त ॿिए कंहिं कुझु कोन्हे, त राम ई कुझु, हाणे जेको कुझु सो फासे, सही सिधी ॻाल्हि हुई। राम चयो केवट ई छा थो करी, हेॾां हेॾां। चई साईं पोइ एतिरे में ई थकिजी पिया, तव्हां मूंखे घणा दफ़ा हेॾां 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 कयो आहे, मां तव्हांखे चयो आहे कॾहिं? चई यार जीअं ख़बर, पर हाणे मूंखे त वञिणो आहे न भला। जंहिं जीव खे पार वञिणो हूंदो आहे त आउं उनखे पार कंदो आहियां। राम चई मूंखे पार वञिणो त पार कर न, तूं वरी हेॾा होॾा छो थो करी? जॾहिं तोखे पार न वञिणो तूं पंहिंजे मर्ज़ी सां ई हेॾा होॾा थो करी। हींअर बि पंहिंजी मर्ज़ी थो हलाई, अॻे बि पंहिंजी मर्ज़ी हलाई, आउं पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदो आहियां। इहा ॻाल्हि सही आहे। माण्हू किनारे ते अची वरी किनारे खे छॾे विच धारे पासे वेंदो आहे न, त थोरो तकलीफ़ में अची वेंदो आहे। क़ाइदे जी ॻाल्हि आहे, किनारो हले त किनारे ते ई हलिजे, पोइ उनखे जीवन में आनंद आहे। जे चाही लॻे ॿेड़ी सागर जे किनारे, सतगुर जी वठ जो ओट जेको पार उकारे। तूं गुरूअ जे सहारो वठ, गुरूअ जो आसरो वठ, त तुंहिंजी ॿेड़ी उहा किनारे ते तूं पार बि पहुची वेंदे। दरिया दुनिया जे में अथई लहरूं ऐं घणा लोॾा, तूं न विच ते हलंदे त एॾा लोॾा आहिनि, एतिरियूं लहरूं आहिनि जो तूं उनजो मुंहुं ॾेई न सघंदे, मुक़ाबिलो करे न सघंदे। कहिड़ियूं कहिड़ियूं लहरियूं आहिनि, केतिरा केतिरा लोॾा आहिनि। चई काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, 96 दोष आहिनि। घणा दोष आहिनि हिन जीव जे ऐं परमात्मा जे विच में? ही अवगुण चओ या अवगुणनि जा पर्दा चओ या अज्ञान जा पर्दा चओ, इहे 96 पर्दा आहिनि। 48 त ख़ाली हिन शरीर जा या मल जा या पाप जा पर्दा आहिनि, या उहे परतूं आहिनि। हिकु हिकु पाप जी, काम जी, क्रोध जी, लोभ जी, इहे परतूं आहिनि। माण्हू हिन खां इहे ई न पार करे सघंदो आहे। वरी पोइ 32 जेके आहिनि उहे थोरियूं ॿियूं आहिनि, उहे थोरा सूक्ष्म पर्दा आहिनि, पर बाबा मज़बूत ॾाढा आहिनि। नायलॉन जो कपिड़ो हूंदो आहे न, हूंदो सन्हो आहे पर फाटंदो ॾुखियो आहे। काटन जो भले थुल्हो हुजे पर जल्दी फाटी वेंदो आहे। त उहो नायलॉन जहिड़ो पर्दो आहे, उहो भक्तीअ जो विक्षेप जो आहे, जेका माण्हूअ जे मन जी चंचलता आहे। माण्हूअ जो मन लॻंदे लॻंदे हटी वेंदो आहे। ईअं वरी छो थींदो आहे? इहे 32 पर्दा अहिड़ा आहिनि जेके उन सां बि माण्हू पार थी ॾिसण जा सन्हा सन्हा आहिनि। लॻंदो आहे त इहो पर्दो छा करे सघंदो, पर भई इहो पर्दो वरी उन खां थोरो ॾुखियो हूंदो आहे। वरी 16 पर्दा ॿिया आहिनि, उहे 16 पर्दा आहिनि अज्ञान जा, अणॼाण इहा, जंहिंजी असांखे ॼाण बि कान्हे। जीअं न जिलेट पनी सनी थींदी आहे, इन खां बि सन्हा वॾा वार जहिड़ा पर्दा आहिनि, पर इहे पर्दा उहे वरी उन खां बि ॾुखिया आहिनि। पोइ जॾहिं इहे 48 ऐं 32 ऐं 16 अलाए घणा थिया, इहे सभु पार थियनि। ऐं इन सभिनी खे पार करण लाइ असां वटि हिकिड़ो वरी मिंट जो हिकिड़ो तरीक़ो बि आहे। प्रेम सां चओ श्री राम। गुरूअ जो नाम जपींदा आहियूं असां। सुबुह जो हिकिड़ो अष्टक आहे जंहिंखे गुरू प्रार्थना अष्टक चइबो आहे। उन में 96 दफ़ा गुरू पाण ई अची वेंदो आहे। घणा दफ़ा ईंदो आहे? परम पावन गुरु तेरी हूं दावन गुरु, आवन जावन गुरु,
3 दफ़ा हिक सीट में थियो, अहिड़ियूं 4 सीटूं आहिनि 12 ऐं वरी 8 अहिड़ा कविता आहिनि। घणा थिया 96 कमु थी वेंदो। पर वरी माला खोटी पवंदी आहे, माला में अञा वरी 12 ॿिया ख़बर, हिकु दफ़ो वरी पढ़ी वठंदा आहियूं, नाऊं बि पढ़ींदा आहियूं त 108 थी वेंदा आहिनि। वरी हिकिड़ो सुमेरू खोटी वेंदो आहे, उहो वरी हिकु सीट वरी पढ़ी वठंदा आहियूं, कहे टेऊं सतगुर राखो मेरी 9 दफ़े खां पोइ। इन माला पढ़ंदा 96 पढ़ंदा ई लही वेंदा आहिनि। माण्हू गुरूअ जी शरण वठे त अहिड़ी पकी वठे जो हिकिड़े मिंट में उहे पढ़ंदा 96 जा 96 फट फाटी पवनि, ख़तमु थी वञनि ऐं जीव परमात्मा सां मिली हिकु थींदो आहे। पर केरु जेको अहिड़ी शरण वठंदो आहे। मल्ला हुजे मज़बूत हूंदे गणती न काई, मल्ला हुजे मज़बूत हूंदे गणती न काई, न त लहरूं ऐं तूफ़ान कंदे गॾिजी तबाही, न त लहरूं ऐं तूफ़ान कंदे गॾिजी तबाही। मल्ला हुजे मज़बूत हूंदे गणती न काई, अल्लाह जे मज़बूत हूंदे गणती न काई, न त लहरूं ऐं तूफ़ान कंदे गॾिजी तबाही, न त लहरूं ऐं तूफ़ान कंदे गॾिजी तबाही। मंज़िल तुंहिंजी तय थींदी मल्लाह सहारे, मंज़िल तुंहिंजी तय थींदी, मल्लाह सहारे, तुंहिंजी मंज़िल तय थी वेंदी, कोई दिक़त न आहे, पर मल्लाह जे सहारे थींदे, बिना मल्लाह जे न थींदे। हिकिड़ो गीता जे बारे में, जेको गीता जो पुस्तक जंहिं जंहिं वरितो आहे त वरितो आहे, अहिड़ो आहे जो गीता पढ़ण सां उन में गीता में मन लॻी वञे। कथाऊं आहिनि, भॼन आहिनि, ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, सम्झाणी सुठी आहे। गीता ज्ञान हिंदीअ जे वॾे अखरनि में मिलंदो आहे। उन में हिकिड़े हंधि महात्म में ॻाल्हि लिखियलु आहे त पांडव अहिड़ी रण नदी इहे कीअं पार थिया, चई कई वर्तक है कृष्ण, कृष्ण भॻवानु जेको आहे उन्हनि जो कई वर्तक माना भाई केवट हो, मल्लाह हो, उन जे आसरे सां उहो अहिड़ी नदी जेका आहे उहा पार करे विया हली। पांडव महाभारत में त पांडव पार करे सघनि न हा, पर श्री कृष्ण भॻवानु उन्हनि जो मल्लाह बणिजी करे उन्हनि जी ॿेड़ीअ खे पार करे छॾियो। मंज़िल तुंहिंजी तय थींदी मल्लाह सहारे, मल्लाह जे सहारे तुंहिंजी उहा मंज़िल तय सघंदी, ॿियो कोई रस्तो आहे कोन। सतगुर जे हूंदो साण त थिए तो ते, सतगुर जे हूंदो साण त थिए तार बि तांघो, सतगुर जे हूंदे साण त थिए तार बि तांघो, ॾुखियाई न ॾिसंदे तूं लंघे पवंदे ही लांघो, ॾुखियाई न ॾिसंदे तूं सतगुर जे हूंदो साण त थिए तार बि तांघो, सतगुर जे हूंदे साण त थिए तार बि तांघो, ॾुखियाई न ॾिसंदे तूं लंघे पवंदे ही लांघो, ॾुखियाई न ॾिसंदे तूं लंघे पवंदे ही, ॾुखियाई न ॾिसंदे तूं लंघे पवंदे ही लांघो, ॾुखियाई न ॾिसंदे तूं लंघे पवंदे ही लांघो, ही लांघो, लंघो माना रस्तो, इहो लांघो लंघे वेंदे माना रस्तो पार पहुची वेंदे। उहो पाणी केतिरो बि तार आहे तुंहिंजे लाइ नंढो थी पवंदो। कृष्ण भॻवानु हो जमुना पार पियो करे, पाणी कीअं वधी आयो भाई, वसुदेव खे ई ॿोड़े पियो, कृष्ण भॻवानु छा कई, पंहिंजो पेर बसि पाणी छुई करे वरी गुरूअ जे चरणनि में उहो तुंहिंजो तार केतिरी बि हुजे, पाणी तार हुजे माना फुल भरियल हुजे, पर तांघो माना हिकिड़ो नंढो थी पवंदे। सतगुर जे हूंदो साण त थिए तार बि तांघो, सतगुर जे हूंदे साण त थिए तार बि तांघो, ॾुखियाई न ॾिसंदे तूं लंघे पवंदे ही लांघो, ॾुखियाई न ॾिसंदे तूं लंघे पवंदे ही लांघो, हर हर तो चवे तोखे परमानंद पुकारे, हर हर तो चवे तोखे परमानंद पुकारे, हर हर तो चवे तोखे परमानंद पुकारे, हर हर तो चवे तोखे परमानंद
सतगुर जी वठ जे ओट जेको पार उकारे सतगुर जी वट जे ओट जेको पार उकारे जे चाही लगे बेड़ी सागर जे किनारे चाही लगे बेड़ी सागर जे किनारे सतगुर जी वठ जे ओट जेको पार उकारे 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 मोहनलाल।